तव्हांखे अपडेट कंदालू। अहम ख़बर आहे त सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में शारा फैसल ते नस्ला टावर हद दखलनि वारे केस जी ॿुधणी थी आहे। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स नाहिन त सिंध खां सवाइ पूरे मुल्क में तरक्की थी रही आहे। शारा फैसल जी साइज़ कॾहिं घटि न थी आहे। बिल्कुल नाज़रीन, चीफ जस्टिस चयो त शारा ते वसी करण लाइ फ़ौजियुनि बि ज़मीन ॾेई छॾी हुई। समूरनि दिफ़ाई प्लाटनि ते प्लाज़ा ठाहिया विया आहिनि। सम्झूं था त अदालत खे ख़बर न पवंदी। अपडेट कयूं पिया कि सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में शारा फैसल ते नस्ला टावर हद दखलनि वारे केस जी ॿुधणी थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां मेहताब शहर खां। मेहताब, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल बेटा, तव्हां ॿुधायो त सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में शारा फैसल जे नस्ला टावर जे हद दखलनि वारे केस जी ॿुधणी थी आहे। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ने चयो आहे त सिंध खां सवाइ पूरे मुल्क में तरक्की थी रही आहे। शारा फैसल जी साइज़ कॾहिं बि घटि न थींदी। शारा फैसल ते वसी करण लाइ जेके ज़मीन जेके फ़ौजियुनि पारां ॾिनियूं आहिनि, समूरे रिफाई प्लान जेके आहिनि प्लाज़ा ठाहिया पिया वञनि। सम्झूं था त अदालत खे ख़बर न पवंदी। केरु ज़िम्मेवारी जी कंदो। गुलज़ार अहमद महिरबानी मुंहिंजी मेहताब अपडेट करण लाइ।